अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां लाइ बख़्शुजान तव्हां सां गॾु आहियां। अॼु जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो आहे सुमरन ऐं समन जे दौर जो मुख़्तसिर जाइज़ो। सुमरा ऐं समा सिंधी अदब जा कुझु अहिड़ा दौर आहिनि जंहिं दौरनि में असांखे सिंधी अदब जी पीढ़ बुनियाद मिले थो। छाकाणि त जॾहिं बि असां कंहिं अदब जे दौर जी शुरूआति कंदा आहियूं, उन दौर जी शुरूआति जे लिहाज़ खां असांखे ॾिसण में ईंदो आहे त असां कहिड़े लिहाज़ खां अदब में अचूं था ऐं अदब बि रोशनी अचे थी। ठीकु आहे, उन दौरनि में ॿ जेके दौर आहिनि, हिकिड़ो सुमरन जो दौर, ॿियो समन जो दौर। इन दौर में असांखे जेके हींअर ताईं लोक रिवायतूं मिलनि थियूं, लोक अदब मिले थो, लोक कहाणियूं मिलनि थियूं, लोक किस्सा मिलनि था, लोक दास्तान मिलनि था, या जेतिरो बि अदब असांजो सिरजियो वियो आहे, या असां चई सघूं त असांजे पंहिंजे अदब जे लिहाज़ खां जेके ॾिसूं था त जेतिरा बि ज़माना आहिनि इहे इन्हनि ते ई आधारियल आहिनि। सुसी कोनो, उमर मारी, मूमल राणो, नूरी जाम तमाची, जेतिरा बि किस्सा आहिनि इहे इन दौर सां पर बेत, वाई, काफ़ी, गज़ल, गीत, जेतिरा बि सिन्फ़ूं आहिनि, इन्हनि सिन्फ़ुनि जो बि असां ते असर जेको आहे इन ज़माने जो ई आहे। ऐं इन ज़माने में इहो उसरियो आहे, वधियो आहे। छाकाणि त मां पहिरियों ॻाल्हि करे चुको हुउमि त ज़रूरी न आहे त असां जितां दौर खे शुरूआत कया अथऊं हितां ई हुजे, पर असां वटि अदब जी जेका शुरूआत मिले थी सा हितां खां मिले थी, लिखत में हितां खां मिले थो। शायदि उन खां अॻु बि हुजे पर असां उनखे संभाले कोन सघिया आहियासीं, जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त असांखे अरबनि जो दौर इब्तिदा जो दौर आहे, सोमरन जो दौर शुरूआत थिए थी, हिकु हर हिकु शइ जी कहाणी इन में लोक दास्तान हुजनि या शाइरी जी शुरूआत हुजे। छो त अरबनि जे दौर में असांखे मिसाल में सिर्फ़ु हिकिड़ो शेर मिले थो, उन असांखे हिकिड़ो शेर मिले थो जेको मां कल्ह पढ़ियो, अर पर कन करा करा करे के मंदर। हाणे इन जो मक़सदु इहो न आहे त असां वटि उन खां अॻु अदब हुयो ई कोन, अदब हुयो, शाइरी हुई, पर उहो असां वटि महफ़ूज़ कोन रही, जंहिंजे करे असां चऊं था इहो असां वटि पहिरियों महफ़ूज़ शेर आहे जेको किताबी सूरत में असांखे मिले थो, जेको असांखे लिखत में मिले थो। पोयां जेको बि अदब आहे असांखे लिखत में न मिलियो आहे, पर सीना बसीना ॻाल्हि मां ॻाल्हि पहुचंदे असां ताईं पहुती आहे अॼु, जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त ही दौर जेको आहे असां हींअर सुमरन जो दौर आहे, उहो सुमरन जो दौर सिंधी अदब लाइ हिकु बुनियादी दौर मञियो वञे थो। ठीकु आहे, त ही हिकु नंढड़ो चार्ट तव्हांजे साम्हूं पयल आहे जेको नज़र अचे पियो थो। इन चार्ट में जेकर असां ॾिसंदासीं त सॼो समाइजी वञे थी हिकु ॻाल्हि त इन दौर में कहिड़ी कहिड़ी शख़्सियतूं हुयूं, कहिड़ा फ़र्द हुया, कहिड़ियूं सिन्फ़ूं हुयूं, कहिड़ी तरक़ी थी हुई, कहिड़ो अदबी जाइज़ो कहिड़ो हुयो, हुक्मरान केतिरा हुया, लोक अदब जा कहिड़ा ॻाल्हियूं हुयूं, या रोमानवी दास्तान तारीख़ी, सियासी, समाजी, जाग्राफियाई तौर ते सिंध कहिड़नि हदनि मां या कहिड़नि लिहाज़ मां गुज़री आहे, इन सभिनी जो अंदाज़ो असां लॻाए सघूं था। ही चार्ट तव्हांजे साम्हूं आहे, असां इन चार्ट खे मुख़्तसिरन हलंदासीं, छाकाणि जेकर असां इन ते तफ़सीली लिखूं था, तफ़सीली ॻाल्हायूं था त तमामु घणो वॾो हिकु मौज़ू आहे, इन मौज़ू ते असां पुॼी कोन सघंदासीं, जंहिंजे करे असां मुख़्तसिरन इन सभिनी शयुनि ते ॻाल्हाईंदा हलंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त सुमरन जो दौर बुनियादी तौर ते छो अहम आहे। सिंध में अरबन जी हुकूमत जी कमज़ोरी आहे सबबु ई बदअमनी जो वधणु पियो। छाकाणि जॾहिं बि हुकूमत जेका वेंदी आहे उन वञण जा सबब ई हूंदा आहिनि बदअमनी, नाइंसाफ़ी, हक़ न मिलणु, या वतन जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे जॾहिं धारियनि खे बर्दाश्त खां छॾे ॾींदा आहिनि, ॿियनि खे बर्दाश्त खां छॾे ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी ख़ुदि इरादियत ॾेखारींदा आहिनि ऐं पंहिंजी जेको आहे सो यकजहती ॾेखारींदा आहिनि, पंहिंजो जॾहिं हू
इतिहाद ॾेखारींदा आहिनि त धारियूं क़ौमूं जेतिरियूं आयल हूंदियूं आहिनि उन्हनि खे धिके ॿाहिरि कढी छॾींदा आहिनि ऐं पंहिंजो तसलुत क़ाइमु कंदा आहिनि। ऐं सदियुनि खां ईअं थींदो रहियो आहे। सिंध सदियुनि खां वठी जेको आहे धारियुनि खे पनाह बि ॾिनी आहे, त धारियुनि खे वरी धिकारे बि कढियो आहे। ईअं कॾहिं कोन रहियो आहे त सिंध सदा जेको आहे सो सूरनि में रही हुजे। हा रही आहे, पर उनजा सबब इहे बि आहिनि त उन कॾहिं कॾहिं उन्हनि खे असां वरी धिकारे कढियो वियो आहे। महमूद गज़नवी ऐं शहाबुद्दीन गोरी पुण सिंध ते हमला कया। मां कल्ह बि ॻाल्हि कर चुकोसि, जंहिं सबब सिंध जो मथियों हिसो यानी कि मुल्तान वारो पासो जेको हुयो, छाकाणि उन वक़्त में मुल्तान सिंध जे हिसे में शुमार हुई, उन ई हिसे में उन्हनि कब्ज़ो कयो ऐं पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई हुई। अहिड़े लिहाज़ खां सुमरन मुंतशिर सिंध में 950 ईस्वी खां सियासी तौर उभरण शुरू कयो हो। जॾहिं सियासी तौर ते उभरण शुरू थी विया हुया त इहो 950 वारो ज़मानो हुयो, जॾहिं सुमरा उभरी रहिया हुया सियासत जे मैदान में। सुमरन जे दौर में पहिरियों गादी जो हंधु मुल्तान हुयो, पर पोइ वक़्त ब वक़्त पुण तब्दील थींदा रहिया। उन्हनि कॾहिं ठटो रखियो, कॾहिं ॿियो रखियो, कॾहिं जेको आहे सो वरी मौजूदा जेको सुमरन जो थर आहे उमरकोट इन पासे रखिया आहिनि, पर वक़्त ब वक़्त उनजा गादी जा हंध जेके आहिनि उहे तब्दील थींदा रहिया आहिनि। सुमरन जो दौर उन करे बि अहम आहे जो उन्हनि लॻभॻि 300 साल सिंध ते हुकुमरानी कई। सिंध में मुसलमान जी पहिरीं वतनी हुकूमत जो बुनियाद रखियो हो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त सिंध में मुसलमान माना पहिरियों अरब हुया ऐं ही पहिरियां जेके मुसलमान हुया ऐं हिकिड़ो त मुसलमान ऐं ॿियो वरी सिंधी, इन जे करे सिंध जी पहिरीं वतनी हुकूमत बणी वेंदी आहे। सुमरन जे दौर में केतिरनि ई पासनि खां यलगारूं जारी रहियूं। हाणे उहे हमला उहे जेको आहे सो हर दौर खां, कॾहिं गज़नवियुनि जा, कॾहिं गोरनि जा, कॾहिं जेको आहे सो किन ॿियनि हुकूमतुनि जा, कॾहिं छाकाणि त उहे हमला सदाई कंदा रहंदा हुआ। मां तव्हांखे कल्ह बि सबब ॿुधाया हुया त उन सबब इहो ई हुयो त उहे सुमरन या सिंध ते इन करे हमला कंदा हुआ त उहो जीअं माल गनीमत मां घणे खां घणो फ़ाइदो वठी सघनि। इन दौर में सुमरन ऐं सोढनि जे विच में जंग लॻी। उन खां पोइ अलाउद्दीन खिलजी जी काह थी। पहिरियों ॿुधायो नासिरुद्दीन कबाचे जी काह कई। इन्हनि सभिनी काहूं कयूं। सुल्तान शमसुद्दीन अल्तमश जी काह थी। इन्हनि सभिनी काहूं कयूं। इन्हनि सभिनी जेको आहे सो वक़्त ब वक़्त आया, के 1042 में, के 1032 में, के 1026 में, ये ईंदा रहिया ऐं इन्हनि नंढियूं नंढियूं पंहिंजूं सल्तनतूं क़ाइमु कयूं ऐं सिंध जे हुकूमतुनि में उन्हनि नज़र पंहिंजो जेको आहे सो असर रसूख़ रखियो हुयो, जंहिंजे करे असां इन्हनि जे खे कोन था चऊं। पर सुमरन अची करे इन्हनि खे बि टोड़ियो ऐं इन्हनि खे बि ख़तमु कयो, छाकाणि त हू जेके हुया उहे अरब जे ज़माने में बि अचनि पिया। पर उन खां पोइ 950 खां उन्हनि शुरू करे चुको हुयो मथे हिसे में, त हुननि जी हिननि खे ख़तमु करे पंहिंजी हुकूमतुनि उन्हनि क़ाइमु कयूं हुयूं। सुमरन पंहिंजे दौरे हुकूमत में केतिरनि ई मुहरकनि खे मुंहुं ॾिनो, जेके मथियां मुहरका आहिनि, जंगियूं आहिनि, इन्हनि खे मुंहुं ॾिनो। रियासत जो सरबराह मोरोसी बुनियादनि ते चूंडियो वेंदो। हाणे रियासत जो सरबराह केरु हूंदो? रियासत जो सरबराह माना हुकुमरान। कीअं जे हिकिड़ो मरी वियो त ॿियो उनजो पुटु, ॿियो उनजो पीउ, ॿियो उनजो पुटु, उनजो भाउ, उनजी धीउ, ईअं ईंदा रहंदा। ईअं वक़्त ब वक़्त ईंदा रहिया ऐं उन्हनि ई अची उन्हनि खे मुकमल कयो ऐं आहिस्ता आहिस्ता अॻिते हलंदा रहिया आहिनि। सुमरन जो दौर समाजी लिहाज़ खां, सुमरन जो दौर सिंध जी तारीख़ में सियासी इस्तेहकाम, मुआशी ख़ुशहाली, मज़हबी ऐं सक़ाफ़ती ओसर जे करे बहितरीन दौर आहे। हाणे असां हिनखे छो था चऊं? इन जे करे त हुननि सियासी तौर ते मज़बूत हुया, मुआशी ख़ुशहाली हुई, मज़हबी सभिनी खे मज़हब जी जेको आहे सो आज़ादी हुई ऐं सक़ाफ़ती ओसर जे करे बहितरीन आहे। सक़ाफ़त जेका असांजी पंहिंजे सिंध जी सक़ाफ़त हुई, उन सक़ाफ़त में हो पंहिंजो पाण खे निर्वार कयो वेठा हुआ। कंहिं ते का पाबंदी कोन हुई। सिंधी माहौल ऐं सिंधी समाज ते बराबरि जो हुयो। सुमरन हुकुमराननि केतिरनि ई शहर आबाद कराया, जिन में थरड़ी, मोहम्मद तूर सामूई ख़ासि आहिनि। जॾहिं असां समाज जा चऊं था त समाज जो हर उन इलाइक़नि खे, शहरनि खे असां शामिल कयूं था जेके सिंध में शुमार आहिनि ऐं जेके नवां शहर आबाद थिया उन्हनि जा। सुमरन जे दौर में ओताकुनि ऐं मेलनि में सुघड़
भट्ट भान ऐं चारण अवाम के मुल्की मामलन खां वाक़ा कंदा हुआ। हाणे इते असांखे ही साॻियो ई मामलो साम्हूं अचे थो त हाणे असां वटि मीडिया आहे, छाकाणि त हर दौर में जेको मवासिलाती आहे या शुद्ध समा वारो तौर तरीक़ो आहे उहो जारी रहियो आहे, ख़त्म कॾहिं कोन थियो आहे। सुमरन समन जे दौर में सुमरन ऐं समन जे मां समा ऐं सुमरा इन करे ॿई ॻाल्हायां पियो जो इन्हनि जे दौर में लॻभॻि साॻियूं शयूं गॾु थींदियूं रहियूं आहिनि। हा अलबत्ता अॻिते हली कुझु तब्दीलियूं ज़रूर थियूं आहिनि जेके समन जे दौर में आहिनि, बाक़ी लॻभॻि साॻिया किस्सा आहिनि, साॻिया दास्तान आहिनि, साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, साॻियो सियासी समाजी वायुमंडल आहे, साॻी सकाफ़ती ओसर आहे, साॻियो ई जेको आहे वतन तां क़ुर्बान थियण वारो जज़्बो असांखे मिले थो, साॻियो ई असांखे जेको आहे सो किस्सा ऐं दास्तान मिलनि था, साॻिया लोक दास्तान मिलनि था। अहिड़े ई हवाले सां असांजे सिंध जो जेको समाजी पस मंज़र आहे उहो लॻभॻि साॻियो ई आहे, को तब्दील कोन्हे। छाकाणि त हिकु ॻाल्हि इहा त सूमरनि जा समा हिकिड़ा त जंगी माण्हू बि हुया त उनजा वरी कमी बि हुया, जंहिंजे करे इहे ॿई गॾु रहिया आहिनि। जेके भट्ट भान ऐं चारण जेके हुया, हाणे इहो चया त हिकिड़ो शाही फरमान थी वियो, उन शाही फरमान खे सॼे शहर खे गॾु करे उहे वेंदा हुआ हिकिड़े हंधि ऐं वञी करे पहिरीं जीअं असां वटि हाणे पुराणनि फिल्मुनि में नज़र ईंदो आहे, जेके अंग्रेज़ी फिल्मूं आहिनि, हिकिड़ो वॾो जंगली जहाज जंग में वेंदा आहिनि, हिकु वॾो ड्रम जेको आहे उहो वॼाए करे सॼे ओड़े पाड़े खे गॾु करे ॿुधाईंदा आहिनि, पोइ ऐलान ॿुधाईंदा आहिनि। ही अहिड़ो कमु बि कंदा हुया भट्ट भान ऐं चारण, अवाम खे मुल्की मामलनि खां आगाह कंदा, को टैक्स थियो, को नओं फरमान जारी थियो, इहो ॿुधाए करे सॼे ॻोठ खे वञी पढ़ो ॾेई ईंदा हुआ त ही नओं ऐलान आहे जेको हुकूमत जे तरफ़ां, जेको हुकुमरान जे तरफ़ां, जेको बादशाह जे तरफ़ां जारी कयो वियो आहे। इहे इश्किया दास्तान ऐं जंगी वाक़िया पुर नज़्म ऐं नसर में ॿुधाईंदा हुआ। केरु? भट्ट भान ऐं चारण जेके बि इश्किया दास्तान हुआ, जंगी दास्तान हूंदा हुआ, उहे नज़्म में ऐं नसर में ॿिन्ही खे ॿुधाईंदा हुआ। नज़्म में मंज़ूम करे छॾींदा हुआ ऐं नसर में हिकु रवायती मुकमल हूंदी हुई जंहिंखे ॿुधाईंदा हुआ। इन ई दौर में सफ़ी सूर्या ऐं जोधन जा किरदार पुण मिलनि था असांखे, जिन जो असर अॼु ताईं सिंधी समाज ते नज़र अचे थो। कहिड़ा हुया? दुल्हा दरिया खान थी वियो, दोदो सुमरो थी वियो, या ॿिया जेके बि दास्तान आहिनि, लाखो फलाणी थी विया, या सभु जे सभु उहे सूर्य आहिनि जिन नंगनि तां निसार थी विया, जिन जेको आहे सो पंहिंजी सिंध वतन जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ हमेशह जंग जदन जारी रखी आहे। उन्हनि कॾहिं बि पोइते हथ न कया ऐं हमेशह विढ़ंदा रहिया। औरतुनि जी हुकुमरानी जा मिसाल बि जेके असांखे आहिनि उहे इन ई दौर में मिलनि था, छाकाणि त हमूबाई हुजे या जेको जो सुमरन जूं ॿियूं हुकुमरानूं हुजनि, इहे असांखे इन ई दौर में मिलनि थियूं। हुबुल वतनी जा चिटा मिसाल इन दौर सां मिलनि। हुबुल वतनी छा आहे? वतन सां मोहबत जा जेके असांखे जज़्बा मिलनि था, नवां ॻाल्हियूं मिलनि थियूं, उहे सूमरनि जे दौर खां वठी असांखे शुरूआत आहे ऐं हितां खां असांखे इहे मिलनि पियूं थियूं। कलंदर लाल शहबाज ऐं अली कुफी हिन दौर में तबलीगी जमायत में आया। जेकर असां चऊं था त समाज जी तबलीग थी आहे, समाज में इस्लाम जी तबलीग थी आहे, इस्लामी असर रसूख वधियो आहे, इस्लाम खे फ़रोग़ मिलियो आहे, उहो बि इन ई ज़माने में रहियो आहे। सिंध अंदरि इस्माइली फ़िरके जो वॾो असर हो, जंहिं सबबु सिंध में गिनान पुण लिखिया विया। गिनान छाखे थो चयो वञे, असां उनखे हिते वज़ह कंदासीं त इस्माइली जेके अञा ताईं असां वटि मौजूदु आहिनि सिंध में, हिकिड़ो फ़िरको आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, उन फ़िरके सां वाबस्ता आहे, ऐं डॉक्टर प्रोफेसर नूर अफरोज़ ख़्वाजा ऐं ॿिया केतिरा ई नाले वारा माण्हू आहिनि जेके इन फ़िरके सां वाबस्ता आहिनि, जंहिं सबबु सिंध में गिनान पुण लिखिया विया। गिनान दरअसल ज्ञान यानी कि इल्म मां निकितल आहे, जंहिंमें इस्लामी ॻाल्हियूं ऐं इस्लामी उसूल ॿुधाया वेंदा हुया। हाणे असां इन दौर जो थोरो अदबी जाइज़ो वठूं था, जंहिंमें असांखे ख़बर पवंदी। सूमरनि जे दौर में, सूमर जो दौर अदब जे लिहाज़ खां अहम तस्वुर कयो वेंदो आहे। इन ई दौर में शाइरी जूं सिन्फ़ूं, गीच, ॻाह ऐं गिनार मिलंदियूं। हाणे असां जॾहिं आहे त सिंधी अदबी दौरनि में, सूमरनि जे दौर में असांखे टे अहम सिन्फ़ूं आहिनि जेके सूमरनि जे दौर में मिलनि थियूं। उहे इहे आहिनि गीच, ॻाह ऐं गिनान। गीच त सिंधी अदब जी
क़दीम तरीन सिन्फ़नि मां हिकिड़ी सिन्फ़ आहे जेका हींअर ताईं जीअं जो तीअं असां ॻोठनि में शहरनि में सेहरा ॻाईंदा आहियूं, शादियूं थींदियूं आहिनि, मुरादियूं थींदियूं आहिनि, निकाह जो अलॻि सेहरो आहे, लाउन जो अलॻि सेहरो आहे, ऐं जेको आहे सो जेतिरा असां वटि साथ आहिनि, सवण आहिनि, जेतिरा असां वटि रीतू रस्मूं आहिनि, ओतिरा अलॻि अलॻि सेहरा आहिनि। इन लिहाज़ खां ॻाल्हि जेकी ॻाल्हि आहे, ॻाल्हि जेको लफ़्ज़ निकितल आहे उहो ॻाल्हि मां निकितल आहे। त असां वटि इहे टे सिन्फ़ूं सूमर जे दौर में असांखे मिलनि थियूं। इन ई दौर में अरबी दफ़्तरी ज़बान त हुई, पर हुकुमराननि जी ज़बान सिंधी हुई, इन करे उहे ख़्याल कोन हुयो त सिंधी सरकारी ज़बान हुई। इहे ॿई राया असांखे मिलनि था। इन ई दौर खां अरबी सिंधी सां गॾु फारसी ज़बान जी शुरूआति कोन थी, जंहिंजा मिसाल असांखे कलंदर लाल शहबाज जी सूरत में मिलनि था। पहिरियों असां जॾहिं अरबनि जो दौर शुरू कयो होसीं त असां चऊं पिया त हिकिड़ी असांखे लैंग्वेज, हिकिड़ी ॿोली मिले थी, उहा हुई सिंधी। सिंधीअ सां गॾु ॿी ॿोली गॾिजी वई, सा हुई अरबी। अरबीअ सां गॾु जेका टीं ॿोली गॾिजी सा थी फारसी, जेका कलंदर लाल शहबाज ऐं अली कोफ़ीअ जे सूरत में असांखे मिले थी। उन खां पोइ साॻियो ई मशहूर किताब जेको आहे हींअर ताईं चचनामो, उहो पिणु अली कोफ़ीअ अरबीअ मां फारसीअ में तर्जुमो कयो, पर अरबी किताब हींअर ताईं मौजूदु कोन्हे, बाक़ी फारसी जो मतन सिंधी में तर्जुमो थी चुको आहे। सूमरनि जो दौर जदीद सिंधी ज़बान ऐं अदब जो आहे, छाकाणि त उन ज़माने में सूमरनि जे दौर में असां वटि ॿोली मुझियल हुई, त उन दौर जा जेके वाक़िया, कहाणियूं, किस्सा, दास्तान जेके बि मिलनि था असांखे, उहे जदीद ई लॻंदा आहिनि। उन दौर में उहे नवां हुया, ऐं जदीद अदब जेको हाणोको अदब आहे उन जो मुआसिर आहिनि, उन असर अञा ताईं असांखे मौजूदु आहे। इन ई दौर में अवामी सतह जा किरदार, इश्किया दास्तान पिणु मिलनि था, जेके मां मथे पहिरियों ई अव्हांखे ॿुधाए चुको आहियां त कहिड़ा कहिड़ा असांखे इश्किया दास्तान मिलनि था। ही साॻिया उहे दास्तान जिन जो मां ज़िक्र कयो, उमर मारवी, लीला चने, ससी पुनू, उमर मोरडो मीरबल, मूमल राणो ऐं ॿिया पिणु उन दौर जा मशहूर किस्सा ऐं दास्तान आहिनि। सूमरनि जे दौर में सिंध अंदरि केतिरा इस्लामी दरसगाह मौजूदु हुआ, ऐं हाणे सूमरनि दौर जूं फनी फिक्री खूबियूं, सूमरनि जे दौर जूं फनी ऐं फिक्री खूबियूं कहिड़ियूं आहिनि, असां उन ते थोरी नज़र धरियूं था। भागूभान ऐं सुमंग चारण हिन दौर जा वॾा शाइर आहिनि। उहे साॻिया भट्ट, भान, चारण, जेका गाह हुई, गाह कंहिं मशहूर कई, इन्हनि वटि हुआ। भागूभान ऐं सुमंग चारण इन दौर जा वॾा शाइर हुया। उन्हनि सूमरनि जे दौर सां वाबस्ता दोदे चनेसर खे मंज़ूम कयो, 10 ॾातारनि जी सखा खे खोले बयान कयो। तोणे जो 10 ॾातारनि जो ज़िक्र असां वटि सूमरनि जे दौर में पिणु ईंदो, सॉरी समन जे दौर में पिणु ईंदो, पर गॾियल आहे, छाकाणि त मां पहिरियों ई ॿुधायुमि त ही गॾियल दौर जा आहिनि। त इन दौर में सखावत जी ॻाल्हि शुरू थी चुकी हुई, जंहिंजे करे असां इन खे बयान न कयो। सिंधी शाइरी में गाहनि जे उरूज जो दौर, गाह जो उरूज बि सिंधी इन ई दौर में मिले थो। हिन दौर जे शाइरी जो घणो ज़ख़ीरो गाहनि ते मुश्तमिल आहे। गाह मां तव्हांखे पहिरियों ॿुधायुमि, गाह माना ॻाल्हि, त जेके बि ॻाल्हियूं थींदियूं, जेके वाक़िया थींदा हुआ, जेके बि जंग थी, जेको किस्सो थियो, जेको दास्तान थियो, उहा ॻाल्हि हिक खां ॿिए ताईं पुॼाईंदा हुया। त उहा गाह शाइरीअ जे वसीले, शाइरी छाकाणि इन करे जो शाइरीअ जो नमूनो जेको हूंदो आहे, उहो इंसान खे ज़हन में जल्दी वेही वेंदो आहे, ऐं उनजी यादाश्त जेको आहे मज़बूत थींदी आहे। तंहिंजे करे शाइरीअ वारे अंदाज़ में इहे शयूं बयान कई वेंदियूं हुयूं, ॿुधाई वेंदियूं हुयूं, त असां वटि अहिड़ा गाह ऐं गीच आहिनि, ऐं ही वाक़िया थिया आहिनि। उन्हनि जा गाह जेके आहिनि, वाक़ियाती गाह, मज़हबी गाह या रिज़मिया गाह, अॻिते हली हिकु हिकु मिसाल मां पेश कंदुसि। इहे गाहूं रुमानवी किस्सनि ते बि आहिनि, त जंगी मौज़ूअनि ते बि आहिनि। रुमानवी दौर, हाणे रुमानवी दौर हिन खे छो थो चयो वञे? रुमानवी दौर इन करे चयो वेंदो आहे जो इन में असांखे मथियां जेतिरा बि किस्सा हुया उहे नज़र ईंदा आहिनि, जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त उहे रुमानवी दौर सां वाबस्ता आहिनि। सिंध जा असर दास्तान या किस्सा
इन दौर सां ताल्लुक आहे मथे मथे ॿुधाए चुकोसि। सुमरन जे दौर में हिननि लोक किस्म खे अवामी सतह ते ॻाए वॼाए पेश कयो वेंदो हुयो। जॾहिं इन्हनि वक़्तु आयो त इन्हनि खे ॻाए वॼाए करे पेश कयो वियो। चोटा चंदन केवड़ा, हाणे हिन जी को रुमानवी अंदाज़ आहे उनखे चोटा चंदन केवड़ा मूंसां वखर जो वेहो, मुल महांगे आव ॾियां ॿियूं खेटे बीणो। हिकु हुन में जेको फितरत उन सां गॾु हुस्न ऐं उन सां गॾु ख़ूबसूरती उन जी ॻाल्हि आहे। चोटा चंदन केवड़ा मूंसां वखर जो वेहो, मुल महांगे आव ॾियां ॿियूं खेटे बीणो। भले कुझु आहे मुंहिंजो जेको मुल आहे उहो बीणो आहे। आऊं बानी राणियूं ॿियूं मूं नेड़े न भुल, संदी काक कंदी आहे कामड़े न हुल। ख़ूबसूरती जी ॻाल्हि आहे, रुमानवियत जी ॻाल्हि आहे। आऊं बानी राणियूं ॿियूं मूं नेड़नि न भुल, मूंखे नेड़नि मां चइजे मां बानी बि आहियां, राणियूं ॿियूं अथई पर मूंखे नेड़नि मां भुलाइजाए न। संदी काक कंदी आहे कामड़े न हुल, तुंहिंजे काक कंदी ते केतिरनि ई कामड़नि जी ख़ूबसूरत औरतुनि जी पिण ॻाल्हि हले पई थी। हाणे असां रिज़्मिया ॻाहूं। रिज़्मिया माना जंगी, जेके जंग जे वाक़िअनि ते मुश्तमिल हुजनि उन ॻाल्हि खे ही रिज़्मिया ॻाइजो। छाकाणि त दुनिया जो हर अदब जेको आहे, हर ॻाल्हि आहे उहो जंग सां ई शुरू थींदो आहे, जंगी वाक़िअनि सां शुरू थींदो आहे, जंगी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इपिक जेका EPIC इपिक जेको आहे उहो हर दौर जो रहियो आहे। छाकाणि त क़ौमूं जेके मज़बूत थींदियूं आहिनि या क़ौमूं जेके परवान चढ़ंदियूं आहिनि या क़ौमुनि जा जेको माज़ी हूंदो आहे या क़ौमुनि जी जेका तारीख़ हूंदी आहे उहा पंहिंजे माज़ी में थियल जंगुनि में या पंहिंजो बका खे काबू रखण में, बका खे सालिम रखण लाइ विढ़ंदे थींदी आहे। जेका क़ौम पंहिंजो बका न करे सघे, पंहिंजो पाण खे बचाए न सघे या पंहिंजो पाण खे जंग लाइ आमादो न करे सघे, उहा क़ौम निस्तो नाबूद थी वेंदी आहे, तबाह थी वेंदी आहे। इन करे ई हिन ॻाल्हि खे हिते मद्देनज़र रखियो वियो आहे त दुनिया जो हर अदब में एपिक मौजूद आहिनि, जंगी रिज़्मिया ॻाहूं मौजूद आहिनि, जंहिं उन्हनि खे वरी अहमियत बि आहे। छाकाणि त उन सां जोश, जज़्बो, वलवलो मिलंदो आहे ऐं हौसलो मिलंदो आहे त असां माज़ीअ में हुननि जंगियूं कयूं आहिनि त असांखे अॼु पंहिंजे सिंध लाइ लड़णो आहे। माज़ी में हुननि वतन लाइ जानू क़ुर्बान कयूं त अॼु असां छो नथा कयूं। माज़ीअ में हू जॾहिं फासिदनि सां, हासिदनि सां ऐं ग़ालिबनि सां विड़िया आहिनि त अॼु बि असांखे विढ़णु घुरिजे। इहे मिसाल हूंदा आहिनि जेके असांखे अञा वधीक हौसलो ॾींदा आहिनि, असां वधीक जज़्बो ॾींदा आहिनि, असां वधीक जज़्बे ते वधण जी कोशिशि कंदा आहियूं। दुनिया जी हर अदब जी शाइरी अगट आहे शाइरी में हूंदा आहिनि। सूमरन हुक्मराननि जा केतिरा ई मुअरका शाइरी में मंज़ूम आहे। जर न खुटनि कंगरे, राव न ॻंढीनि वेण, गोली वञी गुजरे त बि चवंदा दोदे भेण। हाणे ही जंग जे मैदान जी हिकु मंज़र कशी हुई जॾहिं अलाउद्दीन खिलजीअ सिंध ते हमिलो कयो त हुननि ॻाल्हि इहा कही त जर न खुटनि कंगरे, राव न ॻंढीनि वेण, गोली वञे गुलाम जेका आहे उहा बि गुजरनि में वेंदी। जेके जंगियूं थियूं हुयूं कंहिंजूं सूमरनि जूं गुजरनि सां जेके जंगियूं थियूं हुयूं त हुननि घुर इहा कई हुई त सूमरे जी जेका भेण आहे उहा असांखे संग तौरु ॾिनी वञे दोदे सूमरे जी। पर हिते भटनि भाननि चाढ़नि छा ॻाल्हि कई, पंहिंजी गाह कई, हिकु वाक़ियो ॾिनो, उन वाक़िए में इहा ॻाल्हि कई त गोली वञे गुजरे, जेकॾहिं ग़ुलाम बि वेंदी, जेकर नौकरियाणी बि वेंदी त बि त चवंदा त दोदे जी भेण ई आहे। इहा हिकु बहादुरी, हिकु मेणो हुयो, तानो हुयो जेको चन्नेसर ऐं दोदे जे पाण में जंग थी पई, पाण में झेड़ो थी पियो। उन खां पोइ भटनि भाननि चाढ़नि उते ॾिनो हुयो जॾहिं जंग में पियो। पीउ पुॼाणा पागड़ी दोदा भाए मरांद, राज ॾिजनि मङिया मङिया ॾिजनि, राज न ॾिजनि मङिया मङिया ॾिजनि ॾांद, पाए ॻिचीअ पांद दोदल मञायो। माना हिते उहे भट ऐं भान ऐं चारण जेके हुया इन्हनि उत्साह ॾिनो ऐं उन्हनि जी जेका गैरत हुई उन गैरत खे ललकारियो ऐं चयो पीउ पुॼाणा पागड़ी दोदा भाए, जेका तोखे पग मिली आहे इनखे रांद न भाइजाए। छाकाणि त जेके राज आहिनि उहे ख़ैरात में कोन ॾिबा आहिनि, ख़ैरात में दौलत ॾेई छॾिबी आहे, माल ॾेई छॾिबो आहे। ही जेका आहे इज़त आहे, इज़त संभालबी आहे। अहिड़े नमूने सां वाक़ियाती गाह आहिनि। पीउ पुॼाणा वे पुॼाणा पीउ जे आ चन्नेसर आ, हक़ीक़त में हितां शुरू थी वई। जॾहिं हुननि जो पीउ गुज़ारे वियो हुयो त उन्हनि खे पहिरीं गाह इहा चई वई।
भाग सणाओ तुंहिंजो तोखे भली ॼणियो मां, माना हुनजो पीउ वफ़ात थी वियो, वफ़ात खां पोइ वॾे पुट जो हक़ हूंदो आहे पग जो। पर हिते असां वटि रिवायतूं कुझु मिलनि थियूं त चनेसर हिकिड़ी माउ हुयो, दोदो ॿी माउ हुयो। जॾहिं त दोदो जेको हुयो सो ॾाॾे पुटी मां हो, जंहिंजे करे घणनि उन पासे वारो वरितो ऐं चनेसर खे कोन। पर वॾे हुजण जे करे चनेसर ते इहा आई हुई त चवनि पिया वेह पुॼाणा पीउ हुजे, आओ चनेसर आओ, भाग सुणाओ तुंहिंजो तोखे भली ॼणियो मां। वॾे पीउ खां पोइ वॾे पुट जो हक़ हुयो, त इन करे सभिनी उन खे घुरायो हुयो ऐं चवनि पिया त हाणे अच तुंहिंजी पग ते वेह। त उन जवाब में छा थो चवे, अवी सायो कयो सिपाह जो त घुमी अचां घर। चए थो तव्हां मूं जो कॾहिं सायो कयो था, तव्हां कयो था त मां घुमी अचां घरां पुछी अचां, घरां मालूम करे अचां त जेका मूंखे पग मिले थी सा पग वठां या न वठां। वॾी वरियनि जी पुछी अचां तई अम्मा, पंहिंजी माउ खां पुछी अचां मूंखे हीअ पग मिले पई थी, सा पग वठी अचां या न, यानी कि हुकुमरानी ते मां वेहां या न वेहां। जंहिं ते हुनखे जॾहिं पुछण वियो त माउ हुन छा थी जवाब ॾिए, जवाब में मूं ॼणियो मां पुट करे पर थी पंहिंजी वियो। कंहिं जॾहिं चनेसर माउ खां पुछण वियो त चनेसर जी माउ छा थी चवेसि, मूं ॼणियो मां पुट करे पर थी पंहिंजी वियो। वेही आतण विच में पांदियूं कतजी वेह। हाणे तूं मां त तोखे पुट करे ॼणियो हुयो पर तूं धी थी पियो आहे, त महिरबानी करे हाणे असां औरतुनि जे विच में अची असां सां गॾु कपिड़ा कते वेही रह, अची कपाए जेका उहा कटण वेह। त उन खां वरी पुछाए उन ते साॻिए ते ई अचे थो, चाची चङो चयाए मुड़ुस मुंहिंजे खे। हाणे चनेसर जी जेका ज़ाल आहे सा पई थी चए पंहिंजी ससु खे त तूं छा थी चवे, चाची चङो चयाए तो मुड़ुस मुंहिंजे खे वेही आतण विच में पांदियूं कते ॾे, हू घर में कम करे छा ॼाणे राज मां। माना त उनखे ताना मेहणा कंहिंखे ॾे खेसि, पंहिंजी घरवारीअ बि हुनखे ताना मेहणा ॾिना, तूं चङो थी चईसि त हाणे भलो इहो अथसि त घर में वेही वे, ही छा राज भाग मां ॼाणे। राज न ॾिजनि मंगिया, मंगिया ॾिजनि दांद। पीउ पुॼाणा पागड़ी, साॻी ॻाल्हि आहे, मां वरी मुठी आयो शेर साॻो, पीउ पुॼाणा पागड़ी दोता भाई मरांद, राज न ॾिजनि मंगिया, मंगिया ॾिजनि दांद, पाए गिची पांद दोदल तन मञायो। जॾहिं दोदे खे सॼो जो करे घुराए वियो, जॾहिं हुन चयो सभिनी सरदारनि हा कई त हाणे कंहिंखे विहारे वियो त लाज़मी चनेसर खां पोइ दोदो। जॾहिं सभिनी चयो हाणे चनेसर हिन फैसले में पंहिंजे माउ खां पुछण थो वञे पियो त ॿिया फैसला कीअं कंदो, राज कीअं हलाईंदो, हुकूमत कीअं हलाईंदो, इन जे करे चनेसर खे छॾियो, दोदे खे उते बस ते विहारियो ऐं पग पारायो। उन खां पोइ दोदे खे पग पाराई वई, जंहिं ते जंग थी जहिड़ो थी पियो। कुछ अहम शाइर जेके असांखे इन ज़माने में मिलनि था, दौर मिलनि था। गा छाखे थो चइजे मां तव्हां वधीक ॿुधायो मथे, गिनान छाखे थो चइजे मां इनखे बयान करायो मथे, पर गिनान जो मिसाल ही हिते पियो आहे, उथी अल्लाह न घुरी बंदा तूं सुते सारी रात, उथी अल्लाह न घुरी तूं बंदा सुते सारी रात, न का झोरी जीव खे न को समर साथ, शाह मञी अहिड़ो तिन जिन जी सुबुह हाणे जागन। अल्लाह साईं उन्हनि जी ॿुधंदो आहे जेके सॼी राति सुबुह जो जागनि ऐं उनखे यादि कनि। सूमरनि जे दौर जा कुझु ई अहम शाइर आहिनि जेके तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते मौजूद आहिनि। पीर नूरुद्दीन किनान जो शाइर, पीर शमसुद्दीन किनान जो शाइर, पीर सदरुद्दीन किनान जो शाइर, सुमंग चारण गाह जो शाइर, भागोबान गाह जो शाइर, मरखा शेखण ईच जी शाइरा। ये सभई सूमरनि जे दौर सां वाबस्ता हुया जेके तव्हांजे साम्हूं पेश कयासीं। इन खां पोइ आहे हाणे समन जो दौर शुरू थिए थो। समन जो दौर बि मां तव्हांखे ॿुधायो साॻियो ई आहे, साॻिया वाकिया, साॻियूं कहाणियूं, साॻिया दास्तान, साॻी पेशकेश आहे, पर इन में जेका तब्दीली आहे उहा कुझु इहा आहे त इन दौर में असांखे क्लासिकल अदब जो उहिञाण मिलनि था, शाइरी मिले थी, छाकाणि क्लासिक जी जेका शुरूआत थी आहे उहा हितां खां थी आहे ऐं उन जो हिकिड़े ज़िक्र थो। 1350 खां 1520 1522 ॿई तारीख़ूं मिलंदियूं आहिनि। इन खां वॾी हेठि मथाई कोन थींदी आहे, छाकाणि कुझु किताबनि में 1520 मिलंदी आहे, कुझु किताबनि में 1522 मिलंदी आहे। इन दौर खे तश्कीली दौर चयो वेंदो आहे। तश्कीली छो थो मिले त हर हिकु दौर खे तश्कील थिए थी, शकिल मिले थी। कहिड़ी शकिल मिले थी? उन ई अदब जी,
उन्हीं कहाणीअ जी सॉरी उन्हीं शेर जी जेको पहिरियों सिरजी चुको आहे हाणे उन खे हिकु नई शिकिल में सूरत में पेश कयो वञे थो। हिन दौर जी जेका कुझु आउटलाइन आहे उहा मां तव्हां साम्हूं पेश कयां थो पियो। वाक़ियाती गाहूं जेके मां ॿुधाया पहिरियों पोएं दफ़े माना हींअर सूमरनि जे दौर में वाक़ियाती गाह उहे साॻिया ई हिते गाह वरी आहिनि। मां इनखे बयानु न कंदुमि छाकाणि जेके बार बार साॻियूं शयुनि खे बयानु कबो त वक़्तु सां गॾु ज़ियान थींदो ऐं असांखे ख़बर पवंदी त साॻियूं ॻाल्हियूं साॻियूं ॻाल्हियूं आहिनि। 10 दातारनि जो पोइ ते ज़िक्र आयो ऐं हिन में बि ज़िक्र आयो छाकाणि त जॾहिं सूमरनि जी हुकूमत ख़तमु पई थी ऐं समन जी शुरू पई थी त इहा ई ॻाल्हि ॿुधायमि जॾहिं ज़ुल्म ॾाढो जबर वधी वेंदो आहे त ॿी हुकूमत या ॿियो जेको आहे हुकुमरान उन ते कब्ज़ो करणु शुरू कंदो आहे या उन जो तसलुस वधी वेंदो आहे। इहे ई हिननि जो तसलुस छो वधियो या हुकूमत छो ख़तमु थी उहा इहा ई हुई त सूमरनि जे आख़िरी हुकुमराननि में अची वरी साॻियूं नाइंसाफ़ियूं बदअमनी वधी वई हुई। तंहिंजे करे समन जे जाम उनड़ जी निगरानीअ में या जेको आहे सुपे सलारीअ में हुन सां जंग थी ऐं सूमरनि सां ऐं सूमर खां पोइ जेका वाॻूं हथ में आयूं से समन खे आयूं। मामियुनि जा बेत ही हिकु नओं हिकिड़ो वाक़ियो आहे जेको मां तव्हांखे हिते ॿुधाईंदुसि। कुझु अहम शाइर दोहे सोरठे ऐं बेत जी इब्तिदा। असां वटि इन खां पहिरियों जेके बि शयूं मिलनि थियूं उहे मिलनि पियूं असांखे गाह ईच गिनान। हाणे वारे जेको वक़्तु दौर ईंदो इन शयुनि खे असांखे ज़हन में रखिणो आहे ध्यान में रखिणो आहे त हुते कहिड़ी शइ हुई ऐं हाणे कहिड़ी शइ इज़ाफ़ी थी आहे। मथे हिन आउटलाइन में हिकिड़ी शइ इज़ाफ़ी थी आहे उहा आहे दोहे सोठे बेत जी इब्तिदा। समा दौर जा अहम शाइर उहे जेको हूंदा ते हाणे मामूअनि जा बेत मामूई आहिनि केरु इहो हिकिड़ो सिंधी अदब में डॉक्टर नबी बख्श खान बलोच, डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजो, प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक मेमर सॉरी खान बहादुर मोहम्मद सिद्दीक मेमर ऐं ॿियनि जे किताबनि में इन वाक्यनि खे बयानु कयो वियो आहे। 7 शेर असांखे मिलनि बि था 7 हफ़्तनि बि इन्हनि खे चयो थो वञे पर इन जूं हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि मां वरी बि ॻाल्हि साॻी कंदुसि त किताबनि में असां वटि शयूं मौजूदु आहिनि पर इन जा हक़ी शेकी ॻाल्हियूं न ख़बर पइजियूं आहिनि। इन जो वाक़ियो कुझु अहिड़ो आहे त उन्हनि वाक़िए में असां हींअर ताईं मुंझल आहियूं इहो हक़ीक़त आहे या कोन्हे को। दोणे जो डॉक्टर नबी बख्श खान बलोच इन्हनि खे मुस्तरद कयो आहे त इहे हक़ीक़ी कोन्हे को ऐं वाक़िया कान्हनि के ऐं उन्हनि माण्हुनि जा शेर चयल आहिनि जेके सूमरनि जा मुखालिफ़ हुया ऐं समन जा हामी हुया। पर असां वटि जी रिवायतूं मिलियूं आहिनि सीना बसीना उन रिवायतुनि जे बुनियाद ते मामूई हिकु 7 फ़क़ीर हुया। उन्हनि 7 फ़क़ीरनि जी कहाणी कुझु इहा हुई जेको मौजूदा आमरी आहे इन इतां जी ॻाल्हि कई वेंदी आहे त इन जॻह ते इन्हनि जूं क़बरूं बि मौजूदु आहिनि ऐं हिते आहिनि। इन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई जेको अॻिते हली ईंदो इन में पर हाणे मामूं साम्हूं अची विया आहिनि असां हिन जे वाक़िए खे ख़तमु कोन था कयूं हितां हलायूंसि था पिया त उहे मामूई फ़क़ीर आहिनि जिन इहा अॻकथी कई हुई त असां हिकु अहिड़े नांग खे पकड़ियो आहे जंहिंजी मुंडी हिते आहे ऐं इन जी पुछड़ी जेका आहे दहलीअ में आहे। जेकॾहिं असां इन जी सूए खे ॿाहिरि कढंदासीं ज़मीन मां त तव्हांजी हुकूमत किरी पवंदी तव्हांजी हुकूमत ख़तम थी वेंदी। अहिड़े लिहाज़ खां इहा हक़ीक़तुनि कीअं आहे का ख़बर कोन्हे पर चवनि था किताबनि में बि लिखियलु आहे त ईअं ई जॾहिं इहा ॻाल्हि हुकुमराननि ताईं पहुती त हुकुमरान इन्हनि खे साज़िश सम्झो ऐं साज़िश जे तहत चवनि इन्हनि 7 इन्हनि खे मारायो वञे। ईअं थियो त जीअं इन्हनि खे हुकुम पहुतो त इन्हनि खे मारायो वञे त हुननि पंहिंजूं सिसियूं धड़कंदार करे फिज़ा में उॾामी विया ऐं वरी वापसि कीअं आया का हक़ीक़तनि का ख़बर पवे ई कान थी। मामूई फ़क़ीरनि जो वाक़ियो जेको इहो हुयो नंढड़ो हुयो मां तव्हांखे ॿुधायुमि तव्हां साम्हूं उन जो हिकिड़ो मिसाल जे तौर ते हिकिड़ो शेर मां साम्हूं रखियो आहे। हाक वहंदो हाकड़ो भॼंदे बंद अरूड़। हाक वहंदो हाकड़ो हाक मन भॼंदे बंद अरूड़ बेह मच्छी ऐं लोढ़ समय वेंदा सुखड़े। खुशहाली ईंदी जाग्राफिया जे तौर ते हिन बेत जो मक़सद ई इहा आहे त हाक वहंदो हाकड़ो हाक सवना वरी हाक त इहा आहे मशहूरीअ सां
भजंदे बंद अरूड़ जॾहिं बंद अरूड़ वटां अरूड़ शहर वटां हाक दरिया जो हकड़े दरिया जो बंद टुटंदो त वरी ख़ुशहाली अची वेंदी सरसब्ज़ थी वेंदो हर हंधि जेको भाॼियूं थी वेंदियूं बिह मच्छी लोढ़ जेके बि आहिनि उहे समय सूखड़ियूं थी वेंदियूं त हाणे हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशहाली अची वई आहे ठीकु आहे इन्हनि जा वाक़िया आहिनि 7-6 बेत ॿिया आहिनि जेके मां हिते न ॾिना आहिनि कुझु अहम शाइर इन्हनि दौर में असांखे क्लासिकी शाइरी जा जेके उञाण मिलनि था असां उन्हनि खे ॾिसंदासीं त जेके चऊं दोहो बेत ऐं सोठो उहे वधनि था उहे आहिनि हिननि में शेख हमाद जमाली जूणो मत ऊणो आव तमाची आ सबा जे बाज पई तोसी ठटोरा हाणे तोसी राह माना ख़ुशी में थी वञे जूणो बि हुकुमरान हुयो समन जो पर उहो मत ऊणो हो आ तमाची आ उहो माण्हुनि खे जेको आहे सो तंग कंदो हुयो माण्हुनि खे अवाम खे तंग कंदो हो अवाम खे कंहिं नमूने सां सही नमूने सां भाईंदो कोन हो तॾहिं चवनि पिए जूणो मत ऊणो आ तमाची आ तूं अचु ऐं अची असांखे ॾे इन जो साॻियो ई हदीक़तुल औलिया किताब में ई इन वाक्यनि जो ज़िक्र आहे ऐं इन जी तस्दीक थियल आहे त इहो ईअं आहे त जॾहिं तमाचीअ जे लाइ ख़ुशख़बरी आई पई त थधियूं हवाऊं आयूं ऐं सभिनी ॿुधायो पियो त तमाची हाणे वरी हिकु दफ़ो ॿीहर हुकुमरानी करणु अचे थो छाकाणि त उन तमाचीअ खे साॻियो ई दहलीअ में कैद कयो वियो हुयो सवा जे बाज पे तोसी ठटोरा सवा जे बाज पे अलाह सां तो ते बाज करे पंहिंजी तोसो ई ठटोरा आहे तोसां तो टटो ख़ुशियुनि में आहे दरवेश नो होताणी बि साॻी पेशंगोई कई ऐं उन पेशंगोई में आहे जूणे वञी झुरे मारियो जूणे वञी झुरे मारियो ॼाम तमाची शहर चाढ़ियो हाणे शहर जॾहिं शहर में बदमनी वधी वई सुख या ख़राबियूं वधी वयूं जंगियूं वधी वयूं त जूणे जेको आहे माण्हुनि खे माना झूर करे छॾियो हुयो तॾहिं ॼाम तमाची खे हिकु दफ़ो ॿीहर शहर यादि कयो ऐं उनखे वरी हुकूमत ते चाढ़ियो वियो इसहाक आहंगर जो हिकिड़ो त शेर आहे थिया मां झिरक विहां पीरीअ जे छॼ ते थिया मां झिरक विहां पीरीअ जे छॼ ते मान करनि डरक ॿोली बाछारी मुसी हाणे इन्हे में मंज़र निगारी पेशकेश या अकासी जेका कयल आहे तशबीह जो कयल आहे इस्तियारा जेके ॾिनल आहिनि उहे इस्तेमालु कया आहिनि थिया मां झिरक माना झिरक वांगुरु थिया पंहिंजो पाण खे उनखे भेटा पियो ॾे झिरका थिया विहां पीरीअ जे छॼ ते पीरीअ जो जेको मनव आहे उन जे मथां वञी वेही रहां मान करण डरक मतां मूंसां ॿोली कनि ॿोली बाछारी मूंसां मतां उते मूंसां वो मोहबत जूं ॻाल्हियूं कनि ॻाल्हियूं मूंसां करे वेहनि इहो फनी लिहाज़ खां जेको आहे सो सोरठो आहे इन सोरठे खे हिते पेश कयो वियो आहे छाकाणि ॿिन्ही सिटुनि जे विच में जॾहिं काफ़ियो ईंदो आहे उनखे असां सोरठो चवंदा आहियूं ही उहो बेत आहे जिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असासी शाइरी जा इब्तिदाई उहिञाण मिलनि था जेके अॻिते हली वधिया आहिनि अॻिते हली केतिरा ई सिंधी शाइर आहिनि जिन इन्हनि जी जेको आहे सो पोइवारी करे इनखे अॻिते वधायो आहे पर बुनियादी जेके बेत हुआ जूणो मत उणो आव तमाची आ सबा जे बाज पे तोसी ठटोरा ऐं ॿियो ही आहे थिया मां झिरक विहां पीरीअ जे छॼ ते मान कनि डरक ॿोली बाजारी मुसी समादौर जो तफ़सील हाणे मूंखे लॻे कोन थो त का शयूं रहिजी वयूं आहिनि पर उनजे बावजूद बि असां इनखे हिते हलाईंदासीं त जी ख़बर पए तफ़सील में आहे छा सूमरनि जे दौर खां पोइ सिंध ते समन जो असर रसूख़ ॿुधणु शुरू थी वियो हो समन जो दौर हुकूमत 1350 खां शुरू थिए थो समन जो पहिरियों हुकुमरान या वञण हुयो जेको मां ॿुधाए चुकुसि हिन दौर में लॻभॻि रिवायतूं साॻियूं सूमरनि जे दौर वारियूं ई आहिनि ऐं जिन में पुण इज़ाफ़ो थियो आहे इन ई दौर में क्लासिकी शाइरी जी इब्तिदाई उहिञाण मिलनि था जेके मथे शेर ॿुधाया इन ई दौर में इस्लामी मदरसा पुण क़ाइमु कया विया जेके सूमरनि जे दौर में हुया थिया हुया इन ई दौर में दिल्ली जे हुकूमत सिंध ते हमला कया ही दौर हुयो जंहिंमें मिर्ज़ा हसन बेग मिर्ज़ा शाह हसन बेग मिर्ज़ा मुगल बेग इन्हनि जेको आहे सो सिंध तां तुग़लकन बि हमला कया हिन दौर जा पुण रोमानवी दास्तान आहिनि पहिरियों हुया ऐं ही वधिया आहिनि नूर ॼाम तमाची ॼाम लाखो ऐं मेहर राणी समा हुकुमराननि मां ॼाम निज़ामुद्दीन ॼाम नंदो तमामु मशहूरु हुकुमरान थी गुज़रियो आहे समा सिंध जा ताक़तवर हुकुमरान हुया छाकाणि त इन में हुननि वतन जी ॻाल्हि पिण असां वटि अचे थी इन खां अलावा ॿिया बि
केतराई किस्सा दास्तान असांखे पुण मिलनि था जेके इन दौर सां लाॻापियल आहिनि, पर असां इनखे ख़तम कोन था कयूं, हिते हलूं था त इन में दौर में क्लासिकल शाइरी जो जेको अहम शाइर थी गुज़रियो आहे, क्लासिकल शाइरी जो जेको अहम शाइर थी गुज़रियो आहे, उहो हिकिड़ो ई शाइर आहे जेको असांखे मिले थो ॿिनि दौरनि में गॾियल मिले थो। समन जे दौर में बि असांखे मिले थो ऐं अरगून तुर्खान ऐं मुगल दौर में भी असांखे मिले थो। जॾहिं असां इनखे ॾिसूं था त ॿिन्ही दौरनि में बराबर हैसियत आहे, छाकाणि उहो हिकिड़ो ई शाइर आहे जेको ॿिन्ही दौरनि में गॾियल अचे थो। भई समन जे दौर में असांखे जेको अहम ऐं क्लासिकल शाइर हिकिड़ो मिले थो सो आहे काज़ी कादन। इनखे ॿई नाला आहिनि, हिकिड़ो काज़ी कादन बि आहे त काज़ी काज़न पुण चयो वेंदो आहे। ॿिन्ही नालनि सां मुखातिब कयो वेंदो आहे, जेको समन जे दौर जे आख़िर में ऐं अरगून जे दौर में शुरूआत में असांखे मिले थो। हिन शाइर जी जेका पैदाइश आहे उहा 1463 ऐं वफ़ात जेको आहे 1551 आहे। हाणे असां ॾिसूं था त इहो आहे छा। जॾहिं शुरूआत हुयो त इन दौर जी ॻाल्हि इहा थी त काज़ी कादन सेवण शहर जो जेको काज़ी हुयो, इन जी हिकु मस्जिद हूंदी हुई। उन मस्जिद में हिकिड़े दफ़े छा थियो त को फ़क़ीर आयो, को वाटोड़ो आयो, अची वियो, निमाज़ पढ़ी, निमाज़ पढ़ण खां पोइ पेर ढगा करे सुम्ही पियो त माण्हुनि उनखे ॿुधायो त काज़ी कादन जेको आहे सो मेंबर जे पासे पेर करे सुतो पियो आहे। त हुन चयो त उनखे कावड़ आई त मेंबर जे पासे पेर करे सुतो पियो आहे, ईअं कीअं मुमकिन आहे। त हू पंहिंजो दुरो जंहिंखे हिंड चवनि था उहो खणी कावड़ में आयो, खणी करे अची मस्जिद में दाख़िल थियो। हुन हुनखे मारण जी कोशिशि कई त मां हिनखे उथारियां, पर ईअं मुमकिन ई कोन थी सघियो, छाकाणि त हुन ॾिठो जॾहिं हुन हिकु दफ़ो हंड उलारियो त हुनजे अॻियां मुंहुं मथो अची वियो, हुन ॿियों दफ़ो उलारियो त मथो अची वियो, जॾहिं टियों दफ़ो उलारियो त मथो अची वियो। छाकाणि त काज़ी कादन पहिरियों बज़ार ख़ुदि हिकु ज़ालिम हुयो, उन ॾाढो झड़ाक हुयो ऐं केतिरनि माण्हुनि खे माराई। असां जे अदब में असां जेकर डॉक्टर समझूं था त हुन केतिरा ई क़त्ल कराया, केतिरा ई जेको सो सिंधी नौजवान या सिंधी जेके आलिम या जेके सिंधी जोधा हुया उन्हनि खे मारायो। उन्हनि खे मारण खां पोइ असांजे अंदर में इहा ॻाल्हि कीअं अचे त उनखे असां अहिड़े नमूने सां चऊं त ही सिंध जो सॼण हो। पर ॿिए हंधि सिंध जो पहिरियों क्लासिकल शाइर बि इहो ई आहे जंहिं वटि असांखे सिंधी शाइरी मिले थी, छाकाणि त इंसान जा ॿ रूप हूंदा आहिनि। इन रूप मां कॾहिं कॾहिं ज़ालिमियत वारो ऐं कॾहिं जेको आहे ख़ाकनोसी वारो। त पहिरियों हू ज़ालिम हुयो, पोइ हुन खां पोइ जॾहिं वाक़ियो थियो, हुन वाक़िए खां पोइ हुन खां पुछो ॾे हाल छा मसलो आहे, त हुन इहा ॻाल्हि कई त असांजा पेर कहिड़े बि पासे हुजनि का परवाह कान्हे का, पर असांजो जेको ज़हन आहे, सोच आहे या दिलि जेका आहे उहा काबे जे तरफ़ हुजणु घुरिजे। त इतां खां पोइ हुनजे रवैये में तब्दीली आई, इतां खां पोइ हुनजी जेको सोच में तब्दीली आई, इतां खां पोइ हुन पंहिंजे जेको आहे सो सॼी ज़िंदगी में तब्दीली अची। ऐं तब्दीली अचण खां पोइ हुन जे जेके साॻिया मनसब हुया से पिणु छॾे ॾिना। ऐं पहिरियों ई शेर जेको असांखे हुनजो मिले थो, या ॿिया केतिरा ई हूंदा, पर सो आहे कंज़ कदूरी काफ़िया, कंज़ कदूरी काफ़िया की न पढ़ियाम, की न पढ़ियोम सो पार हुई बियो, सो पार हुई बियो जितां पिरी लधो। हाणे ही उहे शाइर उहे शेर आहिनि जेके हुनजी अंदरूनी दुनिया खे दहस नहस करे छॾियो ऐं हुनखे जेको आहे सो पंहिंजे ख़ालिक काइनात सां मिलाए छॾे ऐं पंहिंजो सोचण ते मजबूर कयईं त मुंहिंजी पहिरीं ज़िंदगी छा हुई ऐं मुंहिंजी हाणे वारी ज़िंदगी छा आहे। इन ॻाल्हि ते अची करे हुन पहिरीं खे ख़तम करे ऐं पोइ ते अचणु शुरू करे छॾियो। तंहिंजे करे चए थो त जोगीअ जॻायो सुतो हुअसि निंड में, जोगीअ जॻायो सुतो हुअसि निंड में, तंहिंखां पोइ थियो पिरिया संडे पेचरे। इन्हीअ खां अॻु मां निंड पियो हुअसि, ग़फ़लत जी निंड ई न
त निंड पियो हुउसि, गफ़लत में हुउसि, मां जो सुजाग कोन हुउसि, मूंखे इहो फिक्र कोन हो त जेको आहे सो मां त केतिरा ई कंज़ जा किताब, केतिरा ई फिक्र जा किताब पढ़ां थो, केतिरा ई जेको आहे सो फिक्र कयां थो, केतिरो ई जेको आहे सो निमाज़ूं पढ़ां थो, रोज़ा रखां थो, सभु कुझु कयां थो, पर हक़ीक़ी जेका दिलि आहे, जेको मन आहे, सो मुंहिंजो अॻियां कोन्हे को, सो मां जेको सो पंहिंजे रब सां कोन लाहे वेठो आहे। तंहिंजे करे जेको आहे हुन इहा ॻाल्हि महसूस कई ऐं महसूस करण खां पोइ इन ॻाल्हि ते अचे पहुतो आहे। इन ई दौर जी ॻाल्हि थी हले पई त असांखे मां त पहिरियों ॻाल्हि करे आयो आहियां दोल्हा दरिया ख़ान जो, सुमरे जो, इहा आहे त सूमरनि जा दौर खां पोइ समझ जो दौर आयो ऐं ख़तमु पियो थिए, जंगियूं पियूं थियूं, त ॼाम नंदे जे दौर में जेको आहे सो हुकुमराननि सियासी समाजी तौर ते शाह बेग अरगून वारनि हमला कंदा रहिया ऐं हमलनि में उन वक़्तु छाकाणि त मां बार बार नथो वरजां इन खे त उहो छो हमला कंदा हुआ, हमला सिर्फ़ इन जे लाइ कंदा हुया त हितां वारी जेका माल मिल्कियत दौलत आहे, सोन आहे, ज़रख़ेज़ी आहे, सा कब्ज़े में कजे ऐं ॿियनि हंधि खणी वञे ऐं पंहिंजो माल पंहिंजो पेट जेको आहे सो भरिजे। इन ई हवाले सां ई असां ॾिसूं था त असांखे सम्झ में अचे थो ऐं चवंदा त उहे हमला कंदा, पर उन ज़माने में ॼाम नंदे ऐं दोल्हा दरिया ख़ान उनजो मुक़ाबिलो कयो ऐं उनखे मारे भॼाए छॾियो। उन खां पोइ केतिरा हमला कंदा रहंदा हुआ, नंढा नंढा हमला कंदा, पर ॼाम नंदो जे ज़माने में, ॼाम नंदे जे ज़माने में दोल्हा दरिया ख़ान जेको सुपह सालार हो, जेको जान निसार हो सिंध जो, जे पंहिंजी ज़िंदगी वक़्फ करे छॾी, उन कॾहिं बि सिंध ते को मेरी अख खणण वारे खे अॻियां अचणु कोन ॾिनो। पर दुनिया फ़ानी आहे, इन लिहाज़ सां ॼाम नंदे जी वफ़ात थी वई, उन खां पोइ ॿिया हुकुमरान आया ऐं उन अचण खां पोइ इहा साॻी रविश थी ऐं अची ॼाम नंदो जेको मुंहिंजो दोल्हा दरिया ख़ान आहे 1521 में हिकु भेरो ॿीहर शाह बेग अरगून सिंध ते हमलो कयो ऐं उन में शाह बेग अरगून जे जंग में दोल्हा दरिया ख़ान खे मारियो वियो। इहो ई दौर हुयो। पर असां ॿिए दफ़े अदबी लिहाज़ खां ॾिसूं था त इन ई दौर में असांखे तसवुफ़ बि मिले थो, इन ई दौर में असांखे मज़हबी उनसर मिलनि था, इन ई दौर में असांखे जेको आहे सो शाइरी जी फ़नी तजुर्बा इहे बि असांखे मिलनि। हाणे मां हिते नंढड़ो हिकिड़ो बयानु कंदो हलां त बेत छा आहे, सोठो छा आहे ऐं दोहो छा आहे। दोहो ॿिनि सिटुनि वारो अहिड़ो शेर हूंदो आहे जंहिंजे ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में काफ़ियो हूंदो आहे। दोहो ॿिनि सिटुनि वारो अहिड़ो शेर हूंदो आहे जंहिंजे ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में शेर हूंदो आहे। जीअं मां हिते शेर लिखियो हिकिड़ो, सो हुयो कंज़ कदोरी काफ़िया की न पढ़ियोम, सो पारी पियो जितां पहिरीं लधोम। पढ़ियोम लधोम काफ़िया आहिनि जेके ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में अचनि था। मां मुकमल कोन थो लिखां पर उनजे बावजूद ही लिखां थो। पढ़ियोम लधोम। हाणे ही निशानी जेका आहे सा काफ़ियनि जी आहे। ईअं ई ॿियनि ते असां अॻिते वधंदासीं तंहिंखे ॿुधूं था त ईअं ई वरी जीअं मथे असां पढ़ी आयासीं हिकिड़ो सोठो, थिया मां झिरक विहां पिरीअ ते छॼ ते, पान करण झिरक ॿोली बाजारी मूसी। झिरक माना अचे पियो विच में काफ़ियो विच में पियो अचे ऐं आख़िर में का बि नईं शइ। ईअं ई वरी बेत जेको आहे उहो कुझु न रीत हूंदो आहे त पहिरीं सिट जे आख़िर में ऐं ॿी सिट जे विच में ईंदो आहे, इनखे बेत चइबो आहे। ही आहे दोहो, ही आहे सोठो ऐं ही आहे बेत। हाणे इन्ही बेत जी अॻिते हली वाधारो पायो आहे, सुधारो पायो आहे, इन जी एनहांसमेंट बि थी आहे। शहर में जेको आहे सिटूं वधियूं आहिनि, सिटूं वधियूं आहिनि त उन जा तौर तरीक़ा बि वधिया आहिनि, उन में जेको आहे फनी जेके तब्दीलियूं आहिनि से पिण आयूं आहिनि। इन्ही लिहाज़ खां सूमरनि ऐं समन जो दौर अदबी लिहाज़ खां इब्तिदाई तश्कीली ऐं दौर रहियो आहे, जंहिंमें असांखे हिकिड़ी सिन्फ़ुनि जी शुरूआत मिली त हिकनि जी जेको आहे सो उन्हनि खे वधीक इज़ाफ़ो थियो आहे। इंशाअल्लाह इहे ॿ दौर इते छॾींदासीं असां। टे दौर मुकमल थिया, अरब, सुमरा, समा। इन खां पोइ असां वरी हिकु पंहिंजे नसर जे पासे वेंदासीं, जेके असांजा मज़मून आहिनि उन मज़मूननि खे पढ़ंदासीं त जीअं असां ॻाल्हियुनि खे आहिस्ता आहिस्ता अॻिते वठी हलूं। छाकाणि त असां जीअं ई अॻिते वधंदासीं तीअं असांखे ॻाल्हियुनि सम्झण जी
सघ ईंदी ऐं असां बहितर खां बहितर नमूने सां सम्झी सघंदासीं। अल्लाह हाफ़िज़।